Assalamu alaikum. Mahar Zaid here and I welcome all of you on behalf of Neem Virtual Academy. अच्छा जीअं त पोएं हफ़्ते पंहिंजा 5 लेक्चर जेको आहे सो कंप्लीट थी चुका जंहिंमें पाण कंपोज़िशन ऑफ अर्थ पढ़ीसीं हुन खां पोइ एटमॉस्फेयर पढ़ियासीं एटमॉस्फेरिक लेयर्स पढ़ीसीं ठीकु आहे स्पेयर्स पढ़ियासीं अर्थ जी लेयर्स पढ़ीसीं एटमॉस्फेरिक स्पेयर्स पढ़ियासीं अॼु पंहिंजो जेको टॉपिक आहे उहो आहे वाटर साइकिल हाणे वाटर साइकिल हिकु अहिड़ो टॉपिक आहे जंहिंमां तक़रीबन हो हिकु खां ॿ MCQs कढंदो ई कढंदो आहे जेकॾहिं तव्हां मूंखे अहिड़ा स्टूडेंट हूंदा जंहिं पोयां के बि वन पेपर जी तयारी कंदा हूंदा या वन पेपर न हूंदो त उन्हनि खे इहो चङी तरीक़े सां ख़बर हूंदी त वाटर साइकिल मां उहो कढंदो ई कढंदो आहे क्वेश्चन्स ठीकु आहे त हाणे वाटर साइकिल बेसिकली छा आहे हाणे हीअ जेको साइकिल आहे वर्ड हाणे साइकिल त पाण सभु हलाईंदा आहियूं नंढे लाइ हर हिकु हलाई हूंदी त हाणे हिते वाटर साइकिल जो मतिलबु आहे वाटर जो चक्रो ठीकु आहे न चक्रो चओ खणी तव्हां या आर्बिट खणी चओ जीअं पाण पोइ हुन में पढ़ी आयासीं आर्बिट जेको थींदो आहे ठीकु आहे या चकर खणी चओ त वाटर जेको आहे सो उहो कीअं पंहिंजी सर्किल हिकिड़ी माना कंप्लीट करे थो सर्किल में हले थो ठीकु आहे हाणे वाटर जेको लैंड ते आहे सी ते आहे इहो कंटिन्यूसली जेको आहे सो एवापोरेट थिए थो एटमॉस्फेयर में पर उनजे बावजूदि बि तव्हां ॾिसो न तव्हां ॾिठो हूंदो त तव्हां केतिरो बि पाणी यूज़ कयो पर पाणी अञा ताईं हलंदो रहे थो दुनिया में हिन धरती ते प्लैनेट ते पर ख़तमु नथो थिए इहो इन करे ख़तमु नथो थिए त इहो वाटर हिकु साइकिल जी शकल में आहे ठीकु आहे हाणे अॼु पाण इहो ई पढ़ंदासीं त इहा वाटर जी साइकिल आहे छा इहा कीअं कमु कंदी आहे हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अची वेंदियूं आहिनि ठीकु आहे थोरो हिनखे डिटेल में वठंदासीं त जीअं जेकॾहिं हिन में अंदरि को बि MCQ कढे त पंहिंजी उहो नज़र खां परे न हुजे ठीकु आहे हाणे वाटर साइकिल खे हिते हिकिड़ो ॿियो MCQ आहे त वाटर साइकिल खे छा चइबो आहे वाटर साइकिल खे हाइड्रोलॉजिक साइकिल बि चइबो आहे ठीकु आहे हाणे हीअ जेको हाइड्रोलॉजिक आहे हिन में जेको वर्ड हाइड्रो आहे हाइड्रो जो मतिलबु छा आहे वाटर ठीकु आहे इन करे हिनखे हाइड्रोलॉजिक साइकिल बि चयो वेंदो आहे ठीकु आहे त उहो पुछंदो आहे वाटर साइकिल खे छा चयो वेंदो आहे असांजी ज़ुबान में त हाइड्रोलॉजिक साइकिल चयो वेंदो आहे ठीकु आहे हाणे इन खां हाणे पाण थोरो हिनखे सम्झो त वाटर साइकिल आहे छा हाणे ॾिसो न वाटर जेको आहे सो उहो लैंड खां या सी खां कंटिन्यूसली जेको आहे लगातार एवापोरेट थिए थो बुखारात जी शकल में बाफ़ जी शकल में जेकॾहिं हाणे सियारो आहे तव्हां ॾिसंदा हूंदो न सुबुह सुबुह जो उथो त बाफ़ निकिरंदी आहे छा हूंदा आहिनि बेसिकली इहे वेपर्स हूंदा आहिनि वाटर वेपर्स हूंदा आहिनि जेके बुखारात जी शकल में एटमॉस्फेयर में वेंदा आहिनि ठीकु आहे इहे जॾहिं एटमॉस्फेयर में वेंदा आहिनि त इहे छा थींदा आहिनि वञी करे मथे वञी करे इहो चेंज थींदी आहे गैसिस जेकी हूंदा आहिनि इहे लिक्विड फॉर्म में चेंज थींदा आहिनि ठीकु आहे जंहिंजे सूरत में ई छा थींदा आहिनि क्लाउड ठहंदा आहिनि हाणे जेकॾहिं पाण हिनखे थोरो डिटेल में ॾिसूं हाणे लेट सपोज़ पाण थोरो हिते ॾिसूं हिनखे त हीअ सी लेवल आहे ठीकु आहे हे सी लेवल ते हिते हीअ अची विया तव्हांजा जिते पाण रहूं था घर अची विया ठीकु आहे वण अची विया ठीकु आहे जिते ॿूटा आहिनि हीअ जेको आहे सो सी अची वियो ठीकु आहे हिते जेको आहे सो हीअ पहाड़ अची विया मथे जेके बि पहाड़ी सिलसिलो आहे हे सॼो अची वियो ठीकु आहे हाणे बेसिकली हूंदो छा आहे त जेको वाटर आहे उहो मथे कीअं वेंदो आहे वाटर जेको आहे सो उहो बेसिकली जेके पाण प्लांट्स न वण आहिनि ठीकु आहे या जेके पहाड़ी इलाइक़ा आहिनि या जिते नदियूं आहिनि नाला आहिनि सीज़ आहिनि हिनखे पाण ॾिसूं हिते सी थी वियो ठीकु आहे या ओशन्स थी विया ठीकु आहे इन मां जेको आहे न सो कंटिन्यूसली जेको न वाटर जेको आहे सो या हिते ग्लेशियर्स आहिनि जेके ठीकु आहे न इन्हनि मां जेको वाटर आहे उहो एवापोरेट थिए थो हाणे जॾहिं हीअ एवापोरेट थी करे बाफ़ जी शकल में मथे वञे थो ठीकु आहे न त पोइ छा थो थिए त इहे जेके वाटर वेपर्स आहिनि इन सां डस्ट पार्टिकल्स माना मिटी जा जेके न ज़रा मिली करे कंडेंस थींदा आहिनि ठीकु आहे न ऐं उहे छाजी शकल अख़्तियार कंदा आहिनि क्लाउड जी शकल में ठीकु आहे जंहिंखे पाण ॾिसंदा आहियूं झुड़ जेके पाण चऊं बादल खणी चऊं उहे हिन जी शकल में अची वेंदा आहिनि हाणे इहा शकल क्लाउड जी शकल कीअं ठहंदी आहे जॾहिं बुखारात ठीकु आहे या बाफ़ जेकी ज़मीन में वञे थी मथे वञी करे मिटी जे पार्टिकल्स नंढनि ज़रनि सां मिले थी त उहा कहिड़ो शिकिल अख़्तियार करे थी उहे उन मां क्लाउड्स ठहंदा ठीकु आहे तव्हांखे ख़बर पई त क्लाउड्स कीअं ठहंदा आहिनि ठीकु आहे जेकॾहिं पुछे तव्हां क्लाउड्स कीअं ठहंदा आहिनि त इहे तव्हांखे चङी तरीक़े सां ज़हन में त क्लाउड्स इन शकल में ठहंदा आहिनि ठीकु आहे हाणे क्लाउड्स जा केतिरा क़िस्म हूंदा आहिनि उहो पाण नेक्स्ट कंहिं लेक्चर ॿिए में उनखे डिस्कस कंदासीं डिटेल में ठीकु आहे त क्लाउड्स ठहंदा आहिनि हाणे क्लाउड्स जॾहिं ठहंदा आहिनि हाणे जेकॾहिं हे वाटर वेपर हितां वञे थो ठीकु आहे न हितां हे वियो त हिन प्रोसेस खे छा चइबो आहे जेके वाटर वेपर्स वञनि था मथे इन प्रोसेस खे छा चइबो आहे जेके प्लानेट्स मां वञनि था ठीकु आहे सॉरी जिते प्लांट्स आहिनि या जेको ज़मीनी हिसो आहे अर्थ जो उतां जेकॾहिं मथे वञनि था त हिनखे चइबो आहे एवापोट्रांसपायरेशन
ठीकु आहे। एवापोट्रांसपायरेशन हुनखे चइबो आहे। जॾहिं तव्हां पुछो न जेके प्लांट्स जिथे हूंदा आहिनि, ठीकु आहे, जिथे ॿूटा हूंदा आहिनि या जिथे पाण रहूं था, उतां जॾहिं एवापोरेशन थींदी आहे वाटर जी, हुनखे छा चइबो आहे, हुनखे एवापोट्रांसपायरेशन चइबो आहे। ठीकु आहे, एवापोट्रांसपायरेशन जेकॾहिं हिनखे तव्हां ॾिसो, जॾहिं ही सी लेवल सां एवापोरेशन थींदी आहे त इनखे सिंपली एवापोरेशन चइबो आहे। ठीकु आहे, सी खां या ओशन मां जेकॾहिं एवापोरेशन थिए थी त हुनखे पाण सिंपली एवापोरेशन चवंदा आहियूं। ठीकु आहे, ऐं जॾहिं हीअ मथे वेंदा त हीअ पाण में छा थींदा, हिते कंडेंसेशन थींदी हिन जी। कंडेंसेशन तव्हांखे मां ॿुधायांव त कंडेंसेशन छा थींदी आहे। कंडेंसेशन बेसिकली गैसिस जेके हितां बाफ़ वेंदी आहे उहा जॾहिं लिक्विड फॉर्म में चेंज थींदी आहे, ठीकु आहे न, जेकी पाण ॾे बारिश ईंदी आहे, जॾहिं क्लाउड ठहंदा न, क्लाउड ठहण खां पोइ जॾहिं बारिश हेठि थींदी न, हीअ हाणे हे गैसिस फॉर्म आहे, इनखे लिक्विड फॉर्म में कन्वर्ट थियो, माना पाणी जे फॉर्म में हिनखे गैस में हिनखे पाणी जे फॉर्म में कन्वर्ट करे बारिश थींदी आहे। जॾहिं बारिश थींदी आहे हिते पाण वटि पंहिंजे मथां बि थींदी आहे, पहाड़ी इलाइक़नि जे मथां बि थींदी आहे, ऐं जेको आहे सो जेके ओशन आहे या सी आहे उनजे मथां बि बारिश थींदी आहे। जॾहिं इन्फिल्ट्रेशन थिए थी पाणी जी मथां त पोइ हितां छा थी थिए, जेकी हिते ग्लेशियर में अचे थो पाणी, इहो अचे थो सी में। ठीकु आहे, सी में अची करे इहो पाणी साॻियो ई वरी वेपर्स जी शिकिल में अचे थो अर्थ ते, सॉरी हिन ते जेके प्लांट्स आहिनि पंहिंजा या जेको ज़मीनी हिसो आहे अर्थ जो, उन ते। हाणे हे तव्हां हिकु अॻ में हिकु रूल पढ़ियो हूंदो त जेकी एयर आहे न उहा किथां ईंदी आहे, हाई प्रेशर टू लो प्रेशर ईंदी आहे, हाई प्रेशर टू लो प्रेशर। ठीकु आहे, त जेकी एयर अचे थी पाण ॾे सी खां या ओशन खां, इहा हाई प्रेशर आहे सी जे बेड ते। ठीकु आहे न, जेकी लैंड जेको आहे, जेको हिसो आहे हिन जो प्लैनेट अर्थ जो, उते हमेशह जेकी अर्थ पाण जेकी हवा ईंदी, जीअं पाण कराची में ॾिसूं था, कराची में या सिंध जे ॿिए हिसनि में ॾिसूं या कोस्टल एरिया में, त हमेशह हाई प्रेशर माना सी मां हवा ईंदी आहे लो प्रेशर ॾे, माना ज़मीनी हिसे ॾे। ठीकु आहे, त हे छा थींदो आहे, जॾहिं हिते पाणी किरंदो आहे इन्हनि में, त इहे दरिया जी शिकिल में, नदी नाले जी शिकिल में वञी करे वरी वापसि छा में किरंदो आहे, ओशन में किरंदो आहे या सी में किरंदो आहे। इहो साॻियो ई पाणी अची करे सी जो छा में ईंदो आहे, ज़मीनी जेको हिसो आहे उन ते ईंदो आहे एवापोरेशन जी शिकिल में, वरी इहो साॻियो ई मथे वेंदो आहे। ठीकु आहे, हिन मां त कंटिन्यूअस वञी वञे थो सीज़ मां ओशन मां, पर जेके प्लांट्स आहिनि पंहिंजा, सॉइल आहे पंहिंजी, ठीकु आहे, जीअं तव्हां ॾिसंदा हूंदव ॻोठ में नंढियूं नंढियूं डंडियूं हूंदियूं आहिनि, ठीकु आहे, फिश फार्म्स हूंदा आहिनि, उन मां बि वाटर वेपर जी छा थी एवापोरेशन थिए थी। ठीकु आहे, त हीअ साॻियो छा आहे न, हीअ सर्किल आहे, साइकिल आहे। ठीकु आहे, त पाणी आयो मथां, बारिश थी पहाड़नि ते थी, उते ग्लेशियर मेल्ट थिया, मेल्ट थींदा त छा थींदो, उन मां नदियूं ईंदियूं, नाला ईंदा, रिवर्स ईंदा, रिवर्स अची करे छा में किरंदा आहिनि, सी में किरंदा आहिनि, ओशन में किरंदा आहिनि। ठीकु आहे, वरी हितां हाई प्रेशर टू लो प्रेशर जॾहिं हवा वेंदी त इहे एवापोरेशन जे ज़रिए छा थींदी, पंहिंजा ज़रात खणी ईंदी। ठीकु आहे, इहे वरी साॻा मथे वेंदा। ठीकु आहे, हिन माउंटेन्स खां बि वेंदा, जिते ग्लेशियर्स हूंदा, जिथे सी बेड आहे उतां बि वेंदा, जिथे प्लानेट्स अपटेक कंदा आहिनि उतां बि उहे वेपर्स जेके बि मथे वेंदा, वरी इहे बारिश जी सूरत में हेठि अची वेंदा। ठीकु आहे, हाणे जेकी बारिश आहे उहा 2 खां 3 क़िस्मनि जी थींदी आहे। ठीकु आहे, कॾहिं त फोग तव्हां ॾिसंदा हो थींदी आहे। ठीकु आहे न, विंटर नाइट्स में तव्हां ॾिसंदा हो त वाटर वेपर जेके न कंडेंस थींदा आहिनि वेरी लो हाइट ते न, ऐं उहे फॉर्म कंदा आहिनि छा, उहा हिकु फोग जी शिकिल में ईंदा आहिनि। जीअं पाण सुबुह जो उथंदा आहियूं त पाण खे फोग नज़र ईंदी आहे, या वरी एवापोरेशन थियण जी वजह सां जेके आहिनि कंडेंसेशन, एवापोरेशन थियण खां पहिरियों ई कंडेंसेशन थींदी आहे, जंहिंजी वजह सां फोग ठहंदी आहे। या अगरि वाटर वेपर्स जेके आहिनि इहे मथे क्लाउड थी करे वञनि हलिया त पोइ छा थींदो आहे, बारिश जी शिकिल में ईंदो आहे। ठीकु आहे, त ॻड़ो बि वसंदो आहे। ठीकु आहे न, ॻड़ो हाणे कीअं वसंदो